टंडोल हयार में अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे पिया दिलीप कुमार। टंडोल हयार नसरपुर रोड ते नए कायम थींदड़ शराब जे गुत्ते ख़िलाफ़ सियासी ऐं समाजी धुरियुनि पारां एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि, शहरनि, नौजवाननि ऐं सुजाण धुरियुनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणो त शराब जे गुत्ते जे क़याम सां इलाक़े में गैर अख़लाक़ी सरगर्मियूं वधी वेंदियूं, नौजवान नस्ल बिगाड़ जो शिकार थी वेंदो ऐं मक़ामी रहवासियुनि जो अमन ऐं सुकून सख़्तु मुतासिर थींदो। मुज़ाहिरीन जो वधीक चवणो त इलाक़े में माण्हू केतिराई भेरा इंतिज़ामिया खे शिकायतूं ॾिनियूं, पर अञा ताईं का बि संजीदा कार्रवाई अमल में न आई आहे, जेका अफ़सोसनाक आहे। गुत्ते जी आड़ में नशे जी वाधारे सबबि स्कूली ॿार, नौजवान ऐं घरेलू औरतूं बि परेशान आहिनि। एहतजाज कंदड़नि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते शराब जे गुत्ते खे बंदि कयो वञे ऐं इलाक़े मां गैर क़ानूनी नशे जी वाधि खे रोकण लाइ मुअसर क़दम खयां वञनि। इलाक़े जी सुजाण धुरियुनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं संदनि मुतालबा नज़रअंदाज़ कया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो ऐं अमन अमान जी ख़राबी जा ज़िम्मेवार लाॻापियल इदारा हूंदा।